अस्सलाम वालेकुम जी। धरती जी शाम में मां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त अज़रा ख़ान। कीअं सभु ठीकु आहियो? उमेद कयूं था ठीकु हूंदव ऐं हमेशह वांगुरु अॼु बि दुआ आहे त जिथे हुजो ख़ुशि हुजो। प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे। जीअं तव्हां ख़बर आहे सूमर खां जुमे ताईं असांजो प्रोग्राम हूंदो आहे लाइव 5 खां 6, जंहिंमें खोड़ सारियूं सेलिब्रिटीज़ जेके आहिनि असां वटि ईंदियूं आहिनि ऐं उन सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, कचहरी थींदी आहे। पोइ कॾहिं कंहिं शोबे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू असांजे प्रोग्राम में हूंदा आहिनि, कॾहिं कंहिंसां, पर हमेशह असांजी कोशिशि हूंदी आहे असां उन्हनि ई माण्हुनि खे या उन्हनि ई सेलिब्रिटीज़ खे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾियूं जिन खे तव्हां ॾिसणु या ॿुधणु पसंदि कंदा आहियो, या जेके तव्हांजा फेवरेट बि हूंदा आहिनि, चाहे उन में कोई गुलकार हुजे, सिंगर हुजे या एक्टर हुजे, आर्टिस्ट हुजे, डायरेक्टर हुजे, होस्ट हुजे, त असां कोशिशि कंदा आहियूं त ओड़नि माण्हुनि खे घुरायूं जिनजी कचहरी ॿुधण में या वरी उन्हनि खे ॿुधण में जेको आहे मज़ो अचे। सो प्रोग्राम खे स्टार्ट करे छॾियो आहे ऐं सभ खां पहिरियां लाजो खे वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कैसे? तबीयत ठीक है अब आपकी? अल्लाह का बड़ा एहसान है। अच्छा, सो अल्लाह ताला आपको सेहत दे और ज़िंदगी दे ऐं लाजू भाई जे लाइ खोड़ सारी दुआऊं कजो, उन्हनि जी तबियत थोड़ी नासाज़ आहे त ठीकु थी वञनि। सो बहरहाल हाणे वरी जेको ईंदासीं गेस्ट जी तरफ़ ऐं गेस्ट जो छा मां तारीफ़ करायां। गेस्ट हमेशह असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि, खोड़ सारे प्रोग्राम में तव्हां उन्हनि खे ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे ऐं हू चवंदा आहिनि पंहिंजी तारीफ़ पाण ई आहिनि। सो तमामु सुठी शख़्सियत जा मालिक ऐं तमामु सुठे आवाज़ जा मालिक जिगर जलाल साहब असां सां गॾु, उन्हनि खे वेलकम कंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां बि ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे रब साम्हूं आहियां। साईं तव्हांखे आबाद कंदो। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। असांजी बि दुआ आहे तव्हां हमेशह ख़ुशि हुजो। अच्छा, हमेशह तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं कॾहिं जॾहिं बि आया आहियो त मतिलबु का नई शइ खणी ईंदा आहियो। जी त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ई मां स्टार्ट में उहो ई पुछण वारी हुयमि त अॼु जेको तव्हां प्रोग्राम में आया आहियो या अॼु बि असां वटि का नई शइ हूंदी या वरी जेको आहे के उन मां पुराणे कलाम मां ॿुधाईंदो कुझु? न, कुझु माना पुराणा, कुझु नवां माना मिक्स करे कमु कंदासीं। हा सही सही। छो त हाणे मूं जेको हिकिड़ो गानो तयारु कयो न, हा, सो उहो बि मिक्स में ई हो। मिक्स में ई हुयो। सही। आज की रात आँखों से मज़ा लीजिए, सो उनखे असां वरी सिंधी में माना हिकिड़ो पंहिंजो मिक्स करे कयोसीं। हा, माना हर शइ। अच्छा, भला इहो आइडिया कंहिंजो हुयो त माना इन गाने खे जेको मिक्स करे सिंधी ऐं उर्दू में गॾु करे? असांजे लारकाणे में हैदर प्रोडक्शन आहे। अच्छा, इमरान हैदर पाण गुलकार बि आहे। अच्छा अच्छा। फन तमामु सुठो गायक बि आहे। पोइ उनजी पंहिंजी प्रोडक्शन आहे, हैदर प्रोडक्शन। अच्छा। पोइ उन में जॾहिं वेठासीं, ॿियो असांजो दोस्त आहे भलो हिकिड़ो शाइर आहे लिखंदड़, नेक मुगेरी। हा, पोइ ईअं जो वेठासीं कचहरी में त बाबा हुननि चयो त जिगर मां वरी हुनखे ॿुधायो, मां चयो हीअ हिकिड़ी नई धुन आई आहे, इन ते भला हिकिड़ो को कलाम लिखो। हा, हुननि चयो त बसि कलाम बि लिखूं था, पर हिन में हिकिड़ी नई शइ ॾियूं था। अच्छा। माना हिकिड़ो जीअं थल जी सिटा आहिनि त तव्हांखे उहे उर्दू में बि चवणियूं आहिनि, वरी लेन उनजी सिंधी में बि चवणी आहे। अच्छा। पोइ माशाअल्लाह उहो हिन ईद ते रिलीज़ कयो ऐं संगत सही तमामु उन्हनि खे गाने खे सुठी मोट मिली, तमामु माण्हू ॿुधनि बि था ऐं हिकिड़ो ॾाढो मज़ो बि आहे उन में। चलो, असां बि ॿुधंदासीं। पर हूअं तव्हां केतिरी हूअं ॿोलियुनि में ॻायो आहे? ॿोलियूं असां सिराइकी, सिंधी, उर्दू, बलोची में बि ॻायो आहे। अच्छा अच्छा। जीअं तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जलाल साहब जा आहियो शागिर्द ऐं सॼो तव्हांजो हिकिड़ो गेटअप ऐं मतिलबु आवाज़, सॼो अंदाज़ उन जहिड़ो ई आहे। त जॾहिं तव्हां कंहिं ॿी ॿोली में ॻाईंदा आहियो त पोइ उहो ई हूंदो आहे, मतिलबु स्टाइल उहो ई साॻियो ई रखंदा आहियो? हाणे हिकिड़ो अर्ज़ु तव्हांखे मां ॿुधायां त उस्ताद बाबे जलाल जा जेके शागिर्द आहिनि त उहे माना उहो कापी कंदा उस्ताद जी। अच्छा। हा हा। पोइ उन में छा आहे त निड़ी खे ॾकाईंदा, हे हो ज़मानो थींदो जॾहिं, छो त उस्ताद जलाल त उनजे आवाज़ सां मिलाइणु तमामु मुश्किल कमु आहे। हा बिल्कुलु। त असांजो बचपन खां उस्ताद बाबे जलाल सां जो लॻाव हुयो, उन जूं केसटियूं ॿुधी करे सॼो ॾींहुं उनजूं ॿुधंदा हुआसीं, त कुदरत न मुंहिंजो आवाज़ु ओरिजिनल इहो आहे। माना मूंखे ॾकाइण जी ज़रूरत या उहा करण जी ज़रूरत न आहे। हाणे जॾहिं मां उहे उर्दू कलाम या ॿिया कलाम बि चवां थो न त अंदाज़ त उहो ई आहे, साॻियो ई आहे। सही सही। माना इहो हिकिड़ो छा चवंदा आहिनि गॉड गिफ्टेड आहे तव्हांजो, माना कुदरती आवाज़ थी वियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो बहरहाल
अच्छा हिकिड़ो ॿी शइ मां तव्हां खां पुछंदसि जीअं हाणे ॾिसो तव्हां उस्ताद जेको हूंदो आहे माण्हू उन जूं शयूं उअं ई बि एडॉप्ट कंदो आहे मतिलबु उन जूं काफ़ी शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असां कॉपी कंदा आहियूं जीअं तव्हां पाण चयो पर तव्हांजो हिकिड़ो कुदरती आवाज़ु उन्हनि सां उअं ई बि मैच थिए थो त तव्हांजे आवाज़ में उहा क्वालिटी उअं ई बि आहे उन्हनि जे अॻियां कॾहिं परफॉर्मेंस कयो पूरो माना जीअं गानो हुजे गीत उस्ताद बाबे जे आॾो त सची ॻाल्हि आहे त ॻाए न सघंदा हुआसीं न हिकिड़ी माना दहशत छा हाणे मां जलाल चांडे जे आॾो छा ॻायूं पर पोइ बि जॾहिं छो त असां उस्ताद बाबे सां माना सॼी ज़िंदगी कठे रहियासीं जेके बि सिंध बलोचिस्तान जा मेला हूंदा हुया उन मेलनि में ॻाईंदा हुआसीं गॾु माना हर शइ त पोइ उस्ताद बाबे जे पेरें पयूं दुआ पिनियूं अबाण दुआ कजांइ पोइ बिस्मिल्लाह करे शुरू थींदा उस्ताद बाबे जी दुआ हुई साण बिल्कुलु बिल्कुलु अच्छा हाणे जॾहिं तव्हां हाणे वेंदा आहियो जीअं तव्हां मेलनि जी ॻाल्हि कई या जेके असांजे मुख़्तलिफ़ जेके सिंध में पीर आहिनि उन्हनि जा मेला लॻंदा आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि ते बि तव्हां वेंदा आहियो त उते बि जेको आहे सूफ़ियाना जेके कलाम आहिनि इन टाइप जा या तव्हां जंहिं धुन ते ॻायो था त माण्हू फरमाइश कंदा आहिनि हाणे ॾिसो न त काफ़ी दोस्त तव्हांखे मैसेज हिते चैनल वारनि खे कंदा हूंदा या हुनजे माना जेको गानो रखनि था त हुन ते अचनि था न त संगत काफ़ी बि चवंदी आहे त बाबा रुॻो तूं पुराणा कलाम थो चईं पंहिंजे उस्ताद जा नवां ॿुधाए मां चयो बाबा ॻाल्हि इहा आहे त दुकानदारी आहे हाणे जंहिं शइ जो घणो माना खपण वारी शइ आहे उहा घणी खपे थी त असां त मां चयो वेठा आहियूं दुकानदारी आहे पाण जेको ॿुधे पर पोइ जंहिं महफ़िल में वञूं था कंहिं चैनल ते वञी वेहूं था उन्हनि में इहा ई फरमाइश आहे उस्ताद बाबे जलाल जे कलामनि जी हा हाणे तोणी असां सूफ़ियाना कलाम ॻाईंदासीं न त असांखे माण्हू सूफ़ी न सम्झंदा छो त असां जलाल कत जे थी वियासीं न जलाल सां बाबे सां जो निस्बत आहे हाणे उस्ताद बाबे जलाल जूं हर केसेट में 2 कलाम 1 कलाम 5 कलाम सूफ़ियाना हूंदा ई हूंदा हर दरवेश जा ऐं पूरी सिंध में एॾो को असांजो कंहिं ॻाइणी एॾा कलाम दरवेशनि जा न ॻाया जेॾा उस्ताद बाबे जलाल ॻाया हा हर हिकु दरवेश जो कलाम ॻाई माना काफ़ी माना फुकराई पर पोइ बि जलाल चांडे खे सूफ़ी रंग न छॾींदा हुया उहो चवंदा हे बाबा इश्क मिजाज़ वारो ॻाइणो आहे असां बि हुनजा शागिर्द ॿचड़ाऊं हाणे असां तोणी सूफ़ी कलाम चवंदासीं बि न त बि असांखे माण्हू न सम्झंदा असां वरी उन कलाम खे बि उहो मिजाज़ी सम्झंदा बिल्कुलु छो हाणे शुरूआत में मां तव्हांखे सचल साईं जो ई कलाम ॿुधायां थो त हाणे उहो बि असांजो आहे त सचल साईं दरवेश हिकिड़ो सूफ़ियानो न बिल्कुलु पर उहो बि माण्हू इहो सम्झंदा त इहो जिगर जलाल जो इश्क मिजाज़ जो कलाम सही अच्छा मां शाइर जे अच्छा शाइर जे हिसाब सां सवाल कंदासीं पर जेको आहे गीत ॿुधंदासीं ऐं पोइ वरी पंहिंजी मज़ीद कचहरी कंदासीं हाणे छा ॿुधाईंदो असांखे हाणे इहो इन ई त सचल साईं जो तव्हांखे हा ठीकु आहे सूफ़ियानो कलाम ॿुधायूं था पर माण्हू इहो ई सम्झंदा त इश्क मिजाज़ आहे चलो आहे त हक़ीक़त इश्क मिजाज़ ई न हर शइ बिल्कुलु मंज़िल ज़ोर दुखी के समझ सलीम सुञाणे गुलाम फरीदा ओ जे चढ़े त चकना चूर जे चढ़े त मौजा माणे
ओ गम दुनिया में ब्या खणा ओ गम दुनिया में ब्या खणा पर इश्क जो गम भी करा इश्क जो गम भी करा है तेरे जो गम भी करा ओ गम दुनिया में ब्या खणा ओ गम दुनिया में ब्या खणा पर इश्क जो गम भी करा इश्क जो गम भी करा है मेरे जो गम भी करा इश्क जो गम भी करा वो मेरे जो गम भी करा ओ ना फट फरा बजा कि यखन यार रियतवा ओ ना फट फरा बजा कि यखन यार रियतवा ओ हुन जमल में हुन दुपट्टियूं हुन जमल में हुन दुपट्टियूं हुन जबुर का भी तरा गम दुनिया में या खणा पर इश्क जो गम भी तरा गम दुनिया में या खणा पर इश्क जो गम भी तरा ओ इश्क जो गम भी तरा ओ इश्क जो गम भी तरा बिरह जो गम भी तरा गम दुनिया में या घड़ा वो इश्क जो गम भी तरा गम दुनिया में या घड़ा पर इश्क जो गम भी तरा वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह। ऐं उहा ई ॻाल्हि आहे लाइव हमेशह जेके बि असांजा सिंगर्स असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि उहे लाइव ॻाईंदा आहिनि ऐं लाइव ॻाइण जो त हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे पर लाइव ॿुधण जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। बिल्कुलु। अच्छा तव्हांखे छा पसंदि आहे लाइव ॻाइण या रिकॉर्डेड? असांखे लाइव में त मज़ो आहे न हा न छो त हिन में माण्हू खुलियल आहे दौड़ा करे सघे थो माना ॻाल्हाए ॿोलाए सघे थो। हाणे हो जेका रिकॉर्डिंग आहे उहा त थोरी बंदिश वारो कमु आहे बंदिश वारो आहे मतिलबु उन हुन हिसाब सां ॻाइणो आहे उते उन हिसाब जेको बिल्कुलु खपे थो ऑडियो या वीडियो जे लाइ। अच्छा हूअं महफ़िल में बि त वञूं था त उते बि त लाइव ई ॻायो था उते त वरी पोइ सफ़ा वॾा मज़ा था कयूं ॿुधण वारनि खे मज़ो असां ॻाइण वारनि खे मज़ो मोटप तव्हांखे उते उते मिले थी। उते छो त कुझु उते माल बि मिले थो न। अच्छा चलो सही आहे। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम थियो आहे त जिगर जलाल साहब असां सां गॾु हूंदा आहिनि खोड़ सारा कलाम ॿुधंदासीं कचहरी बि कंदासीं पर वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हायूं। वेलकम बैक जी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था धरती जी शाम में ऐं जेको आहे जिगर जलाल साहब असां सां गॾु सो ख़ूबसूरत ट्रैक ॿुधोसीं ऐं हाणे जेको आहे वरी असां पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू कंदासीं। अच्छा शाइर जे हवाले सां मां तव्हां खां पुछंदसि जीअं त शाइर मुख़्तलिफ़ शाइरनि जिन जी शाइरी आहे मुख़्तलिफ़ शाइर जेके शाइरी कनि था तव्हांजो पंहिंजो फेवरेट शाइर जंहिंखे माना चओ त मां हिन जी शाइरी ॻायां या अञा ताईं न ॻाई हुजे अहिड़ो को आहे? असांजा जेके दोस्त शाइर आहिनि हाणे जे हिते हूंदा हुआसीं त भाऊ हफ़ीज़ बुलेदी हो अच्छा उन खां जेका धुन हुई त उन खां ठाराईंदा हुआसीं। हाणे उहे लारकाणे ऐं उते असांजो इहो ॿुधायो त नेक मुगेरी तमामु हिकिड़ो भलो शाइर आहे सही माना पोइ उहे शाइर असां सां इहे वरी गॾु दोस्त हूंदा आहिनि पोइ जेका बि धुन निकिरंदी आहे त हिन संगत खे चवंदा बाबा हिन धुन ते असांखे हीअ कलाम हिन मौज़ू जो ठाहे ॾियो त पोइ ठाराए वठंदा आहियूं। बाक़ी माशाअल्लाह शाइरनि सॼी सिंध में बहितर शाइर पिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह हिक ॿिए खां मथे।
हा अच्छा हूअं तव्हां पाण त ॾिसो हिकिड़ा सुठा गुलूकार आहियो तव्हांजो आवाज़ या अंदाज़ ॻाइण जे हिसाब सां सभिनी खे ख़बर आहे हिकिड़ो नालो आहे तव्हांजो पंहिंजो पर हिकिड़ी पंहिंजी पंहिंजी पसंदि थींदी आहे त तव्हां कंहिंखे ॿुधंदा आहियो घणो असां पंहिंजे उस्ताद बाबे जलाल खे ॿुधंदा उन्हनि खे ॿुधंदा आहियो मतिलबु जीअं न ॿिया त हाणे सभु ॻाइणा जेके बि आहिनि माशाअल्लाह तमामु भला सही पर जेका दिली ॻाल्हि हुजे त उहा कजे हा बिल्कुलु त मां पंहिंजे उस्ताद बाबे खे गाॾी में हुजूं किथे बि वेहूं था छो त मोबाइल ॾिसूं था त भई अबे जलाल खे ॿुधंदा आहियूं अच्छा हा अच्छा जीअं छो त हिनमहिल ताईं इहो ईअं सम्झो त उस्ताद बाबे जलाल जा जेके गाना असां ॿुधंदा आहियूं त उहा अञा हिनमहिल ताईं माना ॼण सिखूं था सिखो था इहो उनजो माना जेको उनजो आलाप आहे जेको उनजो अंदाज़ चवण जो आहे त उहो माना इहा माना अञा बि असां पंहिंजे उन सिलसिले में लॻा पिया आहियूं सिखण जे में अच्छा मतिलबु तव्हां इन लाइ ॿुधंदा त अञा कुझु वधीक बहितर थिए या अञा बहितर थिए हा त तव्हां माना सफ़र में वञो या किथे बि गैदरिंग में वियो त उनखे ॿुधंदा आहियो अच्छा इहा सुठी ॻाल्हि आहे वाक़ई उस्ताद खे ॿुधण सां या असांजा जेके सीनियर आहिनि उन्हनि खे ॿुधण सां कुझु न कुझु सिखण जे लाइ मिलंदो शायदि मां जी जेका गायकी आहे त उहा उस्ताद बाबे जलाल वांगुरु आहे उन सां हाणे हो त बादशाह उन जहिड़ा त असां न आहियूं पर मिड़ई उनजी आल पोइ इन जे करे ॿिया ॻाइणा त बहितर आहिनि माशाअल्लाह हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब ते मन आहे पर पोइ असां वरी पंहिंजे जीअं ॿुधायोमांव त जीअं सिखणो आहे त हाणे ॿिए खे त ॿियनि जा कलाम त मां सिखां बि नथो न बिल्कुलु तव्हांखे उनजो मूंखे सिखणो उनजो अबे जलाल जा कलाम त चलो हाणे असांखे छा था ॿुधायो हाणे हे असांजो ज़ेब साहिबु कंगो तमामु हिकिड़ो वॾो शाइर आहे किताबी शाइर आहे अच्छा अच्छा हा पाण जेल सुप्रिंटेंडेंट आहे अच्छा सो माशाअल्लाह हिन जो साईं जो हिकिड़ो आहे हुनजो छो त इहे वॾा जेके शाइर आहिनि इहा का बि धुन ते न ॾींदा आहिनि किताबी शाइर आहिनि पोइ इन करे असां पंहिंजी धुन ॾेई तयारु करे तव्हांखे अॼु ज़ेब साहिबु कंगे जो कलाम ॿुधायूं था ठीकु आहे ठीकु आहे न लिखी सावलड़ा ओ न आयो हाल अहवाल मुल्क अव्हां जे ते मस महागी चाहे कागज़न जो काल कागज़ लिखजन उन्हनि ॾे जिन जूं दिलियूं हुजनि धार हाणे मोह बहिए जार तोॾे कागज़ लिखायर कहिड़ा ओ खत भला कंहिं ॾे लिखी रोई ॾिनुई खत भला कंहिं ॾे लिखी रोई ॾिनुई हो केर हो चहले सखीरो ये ॾिनुई केर हो चहले सखीरो ये ॾिनुई खत भला कंहिं ॾे लिखी रोई ॾिनुई खत भला कंहिं ॾे लिखी
कसारे खान की रो ईद नुई रो कसारे खान की रो ईद नुई ओ तेरू हो कहने सखी रो ईद नुई ओ तेरू हो कहने सखी रो ईद नुई खत भला कह दे लिखी रो ईद नुई नहीं खत भला कांडे लिखी रोई ॾिनुई केरु हो जंहिं लाइ सखी रोई ॾिनुई जवाब ना आयुसि छा जो रुनो तॾहिं त रुनो जो जवाबु अचे था त पोइ छो रोई आहे इहा हे त रोए पियो त जुदाई खां ई आहे न उहे थी चवां न रिप्लाई कोन आयुसि उहो ई ॻाल्हि सखीअ जो ख़त ई माना जो न आयुसि इंतज़ार में त हर को माण्हू वेठो आहे त ख़ुदा करे त नियापो मोकिलियो त माना को भलो नियापो मिले मोट में पर ॼण या न ॼण हर कंहिंजी मर्ज़ी आहे मर्ज़ी सही ॻाल्हि आहे पर हाणे त वरी जेको आहे माना ख़त खे तकलीफ़ ई नथा ॾियनि हाणे त मोबाइल ते मैसेज करे था ॾियनि पाण भला ॾिसो न मोबाइल ते बि त तव्हां ख़त ई थियो हा न ख़त ई थियो त ख़त थियो ई ख़त न हूअं घणी माण्हू टपाल ई पुॼाईंदा हाणे घणी मोबाइल पंहिंजो पाण ई पुॼाए सही ॻाल्हि आहे अच्छा जीअं तव्हां शाइरी जे हिसाब सां अगरि चयो त असां त माना काफ़ी शाइरनि खे जेको आहे ॻायो आहे हूअं पाण तव्हां कॾहिं कोशिशि कई आहे मां बि शाइरी पाण बि कॾहिं कॾहिं जेके लफ़्ज़ आहिनि हाणे हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके छो त लफ़्ज़नि सां पंहिंजो वास्तो पियो आहे सही त इहे ॻायूं वॼायूं था इहा लफ़्ज़नि जी ख़बर पए थी त हिन जॻह ते हे लफ़्ज़ ठहंदो सही पोइ काफ़ी हिकिड़ा अहिड़ा हुया जेके थल मां संगत खे माना मां बि पंहिंजे हिसाब सां ठाहे ॾिना त बाबा हे थल हीअ तुक हिन में पवंदो अच्छा अच्छा जिथे किथे ईअं थींदो आहे कॾहिं त माना शाइर तव्हांखे शाइरी करे थो ॾिए वरी का सिट या कोई ॿ टे के लफ़्ज़ जेके तव्हांखे सम्झ में नथा अचनि तव्हांखे जीअं तव्हां ॻाल्हि कई त ही न ही थियणु खपे उहो तव्हां चेंज करे वेंदा आहियो हा न हाणे हे जेको कलाम चयोसीं न हिन में बि माना मिसरे में असांखां वॾी ग़लती थी वई अच्छा छो त लाजो भाई कुझु साथ घटिनो सुरण जो इन जे करे उहा धुन नचण जे करे लफ़्ज़ ॿ टे हेॾे होॾे थी विया हा सही सही उहो वरी जेके मतिलबु एक्सपर्ट हूंदा उहे महफ़िल हिकिड़ी ॿी शइ आहे हे चैनल आहे हिन चैनल ते वेही असां थोरी बि आउट शइ थींदी उहा माना हिकिड़ी सुठो नथो लॻे महफ़िल आहे उन में हर शइ जाइज़ आहे हा उन में ई हर शइ जाइज़ आहे उन में भले ग़लती हा उन में ग़लतियूं सलतियूं थींदियूं रहंदियूं न उहो मसइलो न आहे मसइलो न आहे हाणे हिते जे चैनल ते वेही जो ग़लतियूं कयूं त पोइ त वरी दुनिया जा माण्हू कुझु चैनल वारनि खे बि वाह न कंदा असांखे बि न कंदा न इहा ॻाल्हि आहे पर बसि बहरहाल थोरो थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं अच्छा ईअं करे थियो आहे तव्हां कंहिं महफ़िल में ॻाइण विया हुजो ऐं जीअं तव्हां हीअं हिते चओ था कोई साज़ ते असांजो साथ न ॾिनो हुजे कंहिं ढोलक ते न ॾिनो हुजे ईअं थियो आहे काफ़ी दफ़ा अच्छा छो त हिकिड़ी पाण में जोरदारी हूंदी आहे सही हाणे लाजो भाई आहे हे असांजो मिलती भेती न आहे हिन ॾे ॾोह न आहे हे ढोलक वारो आहे हे मुंहिंजो जोड़ जो आहे माना इहो ग़लती कंदो त हुनखे चइबो त बाबा तोखे जॾहिं हर शइ जी ख़बर आहे त तूं ओड़े नमूने सां हलाए न सही हिकिड़ो नओं माण्हू आहे उहो नओं माण्हू त मन जॾहिं मिलती भेती जेके आहिनि उहे बहितर आहिनि अच्छा जेके वरी नथा मिलनि त पोइ त राग ई ख़रीदो वञे न जा हेॾे जा पहुतऊं था असां ॻोल्हींदा हो मूंखे थो केले कॾहिं मां हुनखे थो केले पोइ इहो कमु थो थिए सही पर न तव्हां मतिलबु पाण जेको आहे हाणे जेको कलाम चयोसीं त असां कलाम खे ज़ोरी वञी अलाए किथां वठी पिया अचूं वरी हुतां पिया ॻोल्हियो त ख़ुदा करे हेॾे होॾे थी वञे सुरनि में पर इहो ई त कमाल आहे न हिकिड़े सिंगर जो त भई माना उनखे कवर कीअं कजे हिकिड़ी अगरि का शइ ख़राबु थियण वारी आहे पर उनखे न थियणु ॾिजे त इहो तव्हांजो पंहिंजो कमाल आहे हिकिड़ो ऐं ॻाइण जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे तमामु सुठा जेके बि कलाम तव्हां ॿुधाया आहिनि हिन वक़्तु उहे ॿई कलाम इलाही सुठा आहिनि ऐं असांजो हिकिड़ो साम्हूं वारो माण्हू त झूमिरण थो पियो अचे साम्हूं बीठो आहे उहो नालो नथी खणां मां सो असल में नालो हुनजो इन लाइ नथी खणां त उनखे मतिलबु हिंदू खां ॿाहिरि बि माण्हू सुञाणनि था इन जे करे नालो नथी खणां रैट त हुजे अॼु सां सो बहरहाल तव्हां तमामु सुठो असांखे सॉन्ग ॿुधायो अच्छा जीअं शादियुनि जे हवाले सां मां तव्हां खां पुछो त महफ़िल में जॾहिं तव्हां शादियुनि जे हिसाब सां वेंदा आहियो
उते कहिड़ी मौसीक़ी वधीक ॿुधण माण्हू पसंदि था कनि? उन में जेके इहे ख़ुशी जा गीत आहिनि हा। उहे तमामु घणा ॿुधा वञनि था। अच्छा। हा, उन में जेके जीअं हाणे इन असां ढोलक जी हुन वॼाई त झुमिरटाए पेड़े नमूने सां, इन में उहे दोस्त ख़ुशि था थियनि। अच्छा। हा, जीअं पहिरियों दौरु हूंदो उस्ताद बाबे जलाल जो, हा। त उहे असांजा जेके ॻाइण वॼाइण वारा माण्हू आहिनि उहे सम्झी सघनि था त कलवाड़ो छा खे चइबो आहे। हा, इहो हिकिड़ी ढोलक जो तार आहे, कलवाड़ो आहे। अदा हे चीचके मूं हाणे चयासीं, अदा हे हिन मूं त अॻे माना घणा कलाम जेके हुया उस्ताद बाबे जलाल जा कलवाड़े में चवंदो हुयो। त उन में ढोलक वारे खे वॾी माना ताक़त ॾियणी पवंदी हुई। हा, हाणे हे जेको चीचके वारो कमु आहे इन में बसि इहो बसि आसान आहे, बसि हेॾो होॾो इहो ढोलक वारे जे लाइ बि आसानी कमु आहे। अच्छा, सही। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदमि, जॾहिं तव्हां महफ़िल में ॻायो था, जीअं तव्हां चयो त अॻुण तव्हां थोरी देरि पहिरियां ज़िक्र कयो त उते वधीक ॻाइण में मज़ो ईंदो आहे, छो जो उते पैसा ने रोज़ी थी थिए, वॾा माण्हू भला असुलु ॾिसो न त हर हिकु माण्हू जी जेका बि रोज़ी आहे, हाणे असां फनकारनि जी, पर सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे जेको बि जहिड़े फन से आहे ॻाइण में न मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु। सो बहरहाल असां जो जेको आहे 2 सॉन्ग असां जेको आहे हिननि खां ॿुधासीं, कचहरी बि कईसीं, अञा जेको आहे हिकिड़ो सॉन्ग तव्हां खां लास्ट में ॿुधंदासीं। असांजे नाज़रीन लाइ काई मैसेज ॾियणु चाहींदो वेंदे वेंदे? बसि मैसेज, अलाह साईं आबाद करे असांजी सिंधड़ी खे, आमीन। सिंधियुनि माण्हुनि खे जिथे बि रहनि था, पर हर मुस्लमान खे जेके बि पूरी दुनिया में आलम रहे थो, सभु अलाह जी मख़लूक हूं। बिल्कुलु। असां इहो ई नियापो ॾींदा आहियूं त ख़ुदा करे त पाण में हिकिड़ो भाईचारो मोहबत जो ॻंढापो ॻंढियल हुजे, हिक ॿिए जी इज़त कयूं। इहे इन खां वधीक बि इबादत ई कोन्हे। सही जी। सो तमामु सुठो मैसेज ॾिनो, ऐं वाक़ई में जेको जिथे बि आहे उहो अमन ऐं भाईचारे सां रहे त वधीक बहितरु आहे। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो असांजे प्रोग्राम में। ऐं जेको आहे असां जो अॼु जो जेको प्रोग्राम आहे हिते ख़तमु थिए थो, प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। ज़िंदगी में त वरी सुभाणे गॾु हूंदासीं, ऐं कंहिं नए चहिरे सां गॾु, कंहिं नई शख़्सियत सां गॾु, ऐं कंहिं नई कचहरी सां गॾु। सो आख़िर में असां तव्हांजो कलाम ज़रूरु ॿुधंदासीं, आख़िर में असांखे कलाम ॿुधाईंदो तव्हां, ऐं बाक़ी तव्हां खां मोकिलणी आहे कोन। अल्लाह हाफ़िज़ जी। अॼोकी राति रही पो त मुंहिंजी दिलि थी घुरे, ओ मुंहिंजी दिलि थी घुरे, जाने केर जिए केर मरे, अॼोकी राति रही पो त मुंहिंजी दिलि थी घुरे, ओ मुंहिंजी दिलि थी घुरे, जाने केर जिए केर मरे, थी न परे, थी न परे। संग मर मर